मूं सॾीं ते सॾड़ा साथी सॾ न ॾीन, मूं सॾीं ते सॾड़ा साथी सॾ न ॾीन, विलीअ जे वथाण ते तोॾ न तंवारी, हेॾा हाञा थीन बुरे हिन बंभोर में। कारूंझर जी कोर खां छाछरे चोर ताईं, खारे छाण खां आकड़े पुराण ताईं, जिते जिते बि सिंध सुणे थी, सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि जिते जिते बि असांजा दोस्त ॿुधनि था, उन्हनि खे सोगवार सिंध, सॼी अॼु सोगवार सिंध आहे अली मोहम्मद उॾेराई जे विछोड़े ते। उन्हनि सभिनी खे असां तरफ़ां सलाम, मोहबतूं ऐं प्यार ख़्याल क़बूल पवनि। अॼु सिंध जो धरती आहे उहा सोगवार उन ई करे आहे त असांखां असांजो अवामी शाइर, असांजो सिंध जो ख़ूबसूरत शाइर, जंहिंजा हज़ारे गीत तव्हांजे दिलनि ते राज कनि था, अली मोहम्मद उॾेराई असांजे विच में न आहे रहियो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सम्झो अवामी शाइर अली मोहम्मद उॾेराई असांजे विच में अॼु न आहे रहियो। काफ़ी वक़्त जी अलालत खां पोइ अली मोहम्मद उॾेराई जी अॼु डेथ थी चुकी आहे, जेका ख़बर तव्हां ताईं पहुची चुकी हूंदी। अली मोहम्मद उॾेराई जंहिं सिंधी मौसीक़ी लाइ खे हज़ारे गीत उनजे झोल में विधा, सिंधी शाइरी जे झोल में हज़ारे गीत आया ऐं ख़ूबसूरत आवाज़नि फौजिया सूमरो खां वेंदे, अनवर विस्तरे खां वेंदे, जेके बि असांजा समीना कंवल ऐं ख़ूबसूरत रागी जेके बि आहिनि, हज़ारे गीत उन जा मक़बूल थिया। रेडियो पाकिस्तान हैदराबाद हुजे, रेडियो पाकिस्तान कराची हुजे, रेडियो पाकिस्तान खैरपुर हुजे या रेडियो पाकिस्तान मिठी हुजे, हज़ारे गीत उन जा मक़बूल थिया। अली मोहम्मद उॾेराई असांजे विच में न आहे। असां कंहिं बि शइ जो ज़िक्र न कंदासीं। असांखे अॼु सोगवार सिंध आहे, असां उन सोगवार सिंध जे उन सोग में शरीक कयूं। असां तव्हां सभिनी खां इल्तिजा कंदासीं त अली मोहम्मद उॾेराई जी मग़फ़रत लाइ दुआ घुरो। सिकंदर
नसे तड़ होड़ाक न वायूं वणझारनि जूं, नसे तड़ होड़ाक न वायूं वणझारनि जूं, सरतियूं साम्हूं ॾिण जा अॼु पिण चिक मिचाक, मारींदुमि फिराक पाड़े चूं पिरीअ जा। अली मोहम्मद उॾेराई जेको सिंध जो ख़ूबसूरत शाइर, जंहिंजा ॿोल जॾहिं बि तव्हांजे कननि ताईं पहुचंदा त बिल्कुलु तव्हां उदास थी वेंदा। अॼु पिण वायूं कन वणझारा वञण जूं, अॼु पिण वायूं कन वणझारा वञण जूं, हलण हारा सुपरी रुआं तां न रहनि, आऊं झलींदी केतिरो आयल साम्हूं ॾिन, पग छोड़े जिन विधा ॿेड़ा ॿार में। अली मोहम्मद उॾेराई जेको अॼु असांजे विच में न आहे रहियो, हज़ारनि गीतनि जो ख़ालिक़ अली मोहम्मद उॾेराई, जे सिंधी शाइरी जे झोल में हज़ारे गीत विधा। असां सभई दुआ करियूं था त अली मोहम्मद उॾेराई खे रब पाक जन्नतुल फिरदौस में जाइ अता फ़रमाए ऐं संत पोयरनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता करे। अब्दुल नबी शाणी असां सां गॾु आहे, हिंदाल समेजो असां सां गॾु आहे, ए बी विकियो असां सां गॾु आहे, नवाब हिंगुर जो असां सां गॾु आहे, बुगार मां मीर मोहम्मद नौरी असां सां गॾु आहे, ऐं हिंदाल समेजो असां सां गॾु आहे, रहीम हाले पोटो मजाज़ी जरवार सिंध जो सुहिणो शाइर साईं अली मोहम्मद उॾेरे जी मग़फ़रत लाइ दुआ करियो। सिकंदर राही असां सां गॾु आहे, अला बख़्श दर्स, रहीम हाले पोटो अदा मजाज़ी जरवार उॾेराई खे जन्नतुल फिरदौस में रफ़ाक जाइ अता फ़रमाए। अदा महिरबानी तव्हांजी। अब्दुल क़दीर जूणे जो, बजीर इमरान, अला बख़्श दर्स वंगे मां असां सां गॾु आहे, हिंदाल समेजो, बजीर इमरान ऐं मुजाहिद हैदर विकियो, मजाज़ी मोहम्मद जरवार। अदा अॼु नेट साथ नथो ॾिए मुंहिंजा भाउ, नेट जूं त कॾहिं कॾहिं बेफ़ायूं थींदियूं आहिनि। मोहम्मद इसाक हिंगुर जो असांखे ॿुधे पियो। कॾहिं कॾहिं मुंहिंजो वरी कंप्यूटर साथ नथो ॾिए।
मूंखे जियारियो प्रिय जी ॻाल्हि करे, मूंखे जियारियो प्रिय जी ॻाल्हि करे, डठो अॼु अॾियो हीअड़ो कोट बुर्ज जीअं। अली मोहम्मद ओडेराई जे असांजे विच में नाहे रहियो, असांजी दुआ आहे तरफ़ पाक खेसि जन्नतुल फिरदौस में जाइ अता करे। अली मोहम्मद ओडेराई जंहिंजी शाइरी सिंध जे अलाए केतिरनि अनेक फ़नकारनि ॻाई आहे ऐं हुनजी शाइरी जॾहिं जॾहिं बि सिंध जे वाहणे बस्तीअ में, ट्रैक्टरनि में, टालनि में, जिते बि तव्हां ॿुधो हूंदो, रक्शनि में जिते बि गूंजी त हुन माण्हुनि जूं दिलियूं खसे वरितियूं। उहो शख़्स अॼु असांजे विच में नाहे रहियो। मोहम्मद इसाक हिंगोर जो असां सां गॾु आहे ऐं असां सां गॾु आहे अब्दुल करीम मलकाणी। मोहम्मद इसाक हिंगोर जी तबियत बसि ठीकु आहे, कुझु गुज़रे पई, गुज़ारियूं पिया। हिंदार समय जो चए थो अली मोहम्मद ओडेराई जी मुख़ला दुआ अदा महिरबानी तव्हांजी मां भाउ मजीद घुणे जो असां सां गॾु आहे। अब्दुल ए बी विकियो अला बचाए विकियो असां सां गॾु आहे। तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम आहे, वसंतर बरसाति ऐं अली मोहम्मद ओडेराई जो विछोड़ो ख़ुशी ऐं गम भरू करे अदा महिरबानी। असदुल्ला हिंगोर जो असां सां गॾु आहे, महिरबानी तव्हांजी।
आहिनि ओताकुनि में ॾह भेरा ॾींहं में पाण मथां हुन घोर व्याज हिंगलोर त कर्म मिलंदी काप। टेल कुमार असां सां गॾु आहे। अब्दुल हकीम ख़ासि करे तव्हांजी महिरबानी सुहेल राठौड़ तव्हांजी महिरबानी, तव्हां प्रोग्राम खे साराहियो। अॼु असांजे विच में सम्झो सुहिणो शाइर अली मोहम्मद उॾेराई असांजे विच में न आहे। अली मोहम्मद उॾेराई जी मग़फ़रत लाइ दुआ ऐं सॼी सिंध जे सोगवार आहे असां सां गॾु। ऐं इमाम बख़्श बलोच असां सां गॾु आहे, असांजो ख़ूबसूरत लिसनर। बजीर इमरान चए थो होसि उठनि अॻु में काल बि सारो ॾींहुं पघर पुसायमि कपिड़ा जीअं सावण वसे मींहं हीअ नंढपण जो नींहं छिना तां छोरी थियां। मुंहिंजा साईं महिरबानी तव्हांजी। उॾेराई जे बारे में का ॼाण तव्हां वटि हुजे, कंहिं वटि बि उॾेराई जी शाइरी जे बारे में, हुनजी शख़्सियत ऐं हुनजे फ़न जे बारे में कंहिं वटि ॼाण हुजे त सेंड करे सघे थो कमेंट में। अली मोहम्मद उॾेराई ते जेको प्रोग्राम तव्हांखे कीअं पियो लॻे, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह करियो। अली मोहम्मद उॾेराई जेको अॼु असांजे विच में नाहे रहियो, दोस्त मोहम्मद लंजो यादि करे पियो। दोस्त मोहम्मद लंजे सां बि असां ॾुख में बराबरि जा शरीक कयूं। कल्ह फेसबुक ते पढ़ियो, असांखे ॾुख आहे, असीं हुनजे ॾुख में बराबरि जा शरीक कयूं। दोस्त मोहम्मद लंजा साईं तव्हांजी महिरबानी। ऐं अली मोहम्मद उॾेराई अॼोको ज़िक्र अली मोहम्मद उॾेराई जे हवाले सां।
अब्दुल करीम थेबो रेडियो जो ख़ूबसूरत आवाज़ असांखे यादि करे पियो। फ़कीर इक़बाल विकिया, तव्हांजी महिरबानी। वाजट विरागिन जा मूं वटि वॾो माल मकाला मांद थिया कोन्हे वटण काल हासिल जिनी हाल आऊं न जीअंदी उनरी। अली मोहम्मद उडेराई असांजे विच में न आहे हो, असां वटि उन यादगिरियूं आहिनि, उनजी शाइरी आहे जेका सदियुनि ताईं सिंध यादि रखंदी। हिकिड़ो शाइर, हिकिड़ो फ़नकार, हिकिड़ो आर्टिस्ट जॾहिं बि हलियो वेंदो आहे
त हुन जूं कयल ख़िदमतूं रहिजी वेंदियूं आहिनि। उहे ख़िदमतूं सॼा ता क़यामत ताईं ज़िंदह रहंदियूं आहिनि। ऐं जॾहिं जॾहिं बि हुनजो असांजो नओं नसल हुन शइ खे ॿुधंदो त उहो उॾेराई खे ज़रूरु यादि कंदो, उॾेरे जी शाइरी खे यादि कंदो, उॾेरे जे लफ़्ज़नि खे यादि कंदो। तोड़े जो उॾेराई घारे शहर में अॼु मिटीअ में मदफ़ून थी चुको आहे, पर असां उॾेराई खे कॾहिं बि विसारे न सघंदासीं, छो त उॾेराई जंहिं सॼे सिंध जे दिलि ते राज कयो। गोविंदा कुमार तव्हांजी महिरबानी, सनावाला खोसा साहब तव्हांजी महिरबानी। अॼोको प्रोग्राम अली मोहम्मद उॾेराई जे नाम आहे। नचल वाकवाणी साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां सां गॾु आहियो असांजे प्रोग्राम में। अॼोको प्रोग्राम अली मोहम्मद उॾेराई जो सुहिणो शाइर, उन जे नाले अॼु उॾेराई असांजे विच में न आहे रहियो, पर असांजो फ़र्ज़ु थिए थो त असां पंहिंजनि असासनि खे, पंहिंजनि शाइरनि खे यादि करियूं। हू बीमारी जी हालत में हुजनि तॾहिं बि असां उनखे यादि कयो। मूं मुंहिंजे हर प्रोग्राम में ज़िक्र कयो, महबूब दर्स मूं सां गॾु आहे, सिंध जो सुहिणो शाइर महबूब साईं उॾेराई असां वटि न आहे रहियो। ऐं असांजा समूरा असां आहिनि, उहो अली मोहम्मद उॾेराई हुजे, बिलावल उठो हुजे, न्याज़ मोहम्मद बिताफ़ी हुजे, महबूब दर्स हुजे, या जेके बि असांजा अवामी शाइर आहिनि, समूरा असांजा असास आहिनि। ऐं सिंध सॼी सोन, सिंध सॼी सुराण, सिंध भिटाई घोट जी, सिंध भिटाई पाण, मौज भरियो महिराण सदा वे सिंध में। हिन महिराण जे झोलीअ में हिननि अहिड़ा शाइर आहिनि जिन ख़ूबसूरत गीत ॾिना, ख़ूबसूरती शाइरी ॾिनी, माण्हुनि जे दिलनि ते राज कयो। ऐं जॾहिं जिते बि उन्हनि खे ॿुधो वियो त ॾाढो सॼी सिंध हुन ते जेको आहे सो आशिक़ थी पई। हुन जा गीत जिते बि गूंजिया त हुन ते सॼी सिंध आशिक़ थी पई। सो अली मोहम्मद उॾेराई उन्हनि शाइरनि मां हो, उहो अवामी शाइर हो। हुनजा केस्ट में रेडियो ते हली हज़ारे सारा गीत रिकॉर्ड आहिनि। उॾेराई असां वटि न आहे महबूब साईं, उॾेराई खे असां न सिवा जानी बियो कहरिया या दिल जी सदा कन दई खुद बेवफा या दिल जी सदा कन दई खुद बेवफा मुझो तो का सिवा मिठड़ा बियो कहरिया मुझो तो का सिवा जानी बियो कहरिया
चौथा कन में तालब तंवारीन आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन जे जेके जियारीन से लाहूती लॾे विया। अली मोहम्मद उॾेराई जे असांजे विच में नाहे रहियो। अली मोहम्मद उॾेराई सोगवार सन सां गॾु असीं हिन सोग में बराबरि जॾहिं करणी पवंदई वफ़ा, करणी पवंदई वफ़ा, करणी पवंदई वफ़ा, कनदई पुत बेवफ़ा मुंहिंजो तोखां। हाले पुट साईं मोहम्मद बख्श तव्हांजी महिरबानी, तव्हां असां सां गॾु आहियो। अॼोको प्रोग्राम अली मोहम्मद उॾेराई जे नाम। महबूब दस्त सिंध जे जग मशहूर शाइर मुंहिंजो उॾेराई अली मोहम्मद जी मुंहिंजो अली मोहम्मद उॾेराई जे मौत ते सिंध ॾुखारी आहे। तव्हां उन शख़्स ते प्रोग्राम करे खेसि भलोड़ भेटा ॾेई रहिया आहियो। महबूब साईं समूरा असांजा सस आहिनि ऐं जेकॾहिं अली मोहम्मद उॾेराई जॾहिं बीमारी जे बिस्तरे ते हो त मूं सम्झां थो त काफ़ी प्रोग्रामनि में इल्तिजा कई हुई सॼी सिंध जे वस वारनि खे ऐं असांजी गवर्नमेंट खे, सिंध गवर्नमेंट खे। उनखां सवाइ असांजा जेके वस वारा हुआ जेके कुझु पहुची सघिया थे त असां इहो इल्तिजा कई हुई त अली मोहम्मद उॾेराई जी सपोर्ट कई वञे, पर असां वटि सिंधियुनि वटि जीअरे कंहिंजो बि क़दुरु न आयो हूंदो। सिवा मिठड़ा ॿियो केरु आ, मुंहिंजो तोखां सिवा जानी ॿियो केरु आ। हीअ आ दिल जी सदा कनदई पुत बेवफ़ा, हीअ आ दिल जी सदा कनदई पुत बेवफ़ा मुंहिंजो तोखां सिवा मिठड़ा ॿियो केरु आ, मुंहिंजो तोखां सिवा जानी ॿियो केरु आ। सिवा मिठड़ा ॿियो केरु आ, मुंहिंजो तोखां सिवा जानी ॿियो केरु आ। ही आ दिल जी सदा कनदई पुत बेवफ़ा, ही आ दिल जी सदा, ही दिल जी सदा कनडई बुध बेवफ़ा। तणे तवारीन माव साम्हूं ॾी आया मूंखे जियारीन वायूं वणझारनि ॾियूं। कनदई पुत बेवफ़ा मुंहिंजो तोखां सिवा मिठड़ा ॿियो केरु आ, मुंहिंजो तोखां सिवा जानी ॿियो केरु आ। सिंध जो सुहिणो शाइर महबूब दुरुस्त चए थो उॾेराई मुंहिंजो ॻोठु आहे, मुंहिंजो दोस्त हो, फ़क़ीर मुंशी इंसान हो ऐं संस हयाती जो में क़दुरु न थियो। संस बचण जी जल्द वाहिर करण जी अपील कई थी अदा। असीं अॼु बि असांजा जेके वस वारा आहिनि उनखे अपील कंदासीं त उॾेराई जे नंढनि बचड़नि जी जेका आहे सो वाहिर करियो ऐं कोशिशि करियो त उॾेराई त हाणे असां वटि नाहे रहियो। अॼु उॾेराई घारे जी मिटीअ में मदफ़ून थी चुको, पर उॾेराई जे बचड़नि जी वाहिर कई वञे, उनजे ख़ानदान जी वाहिर कई वञे। उॾेराई उहा शइ न आहे जंहिंखे असां जल्दी विसारे सघूं। सामिन अॼोको प्रोग्राम अली मोहम्मद उॾेराई जे नाम, अली मोहम्मद उॾेराई जेको असांजे विच में न आहे। उॾेराई जे अंगणे थोड़ो
जिद के हटा थोड़ो जिद के हटा थोड़ो जिद के हटा कन ॾेई अॼु उहो कलम त ख़ामोश थी वियो जेको कलम इहे गीत सर्जींदो उहो कलम त ख़ामोश थी वियो पर संस शाइरी सदियुनि ताईं ख़ामोश न थी। बेवफा मुंहिंजो तोखां सिवा मिठड़ा ॿियो केरु आहे मुंहिंजो तोखां सिवा जानी ॿियो केरु आहे ई आ दिल जी सदा कन ॾेई ॿुध बेवफा ई आ दिल जी सदा कन ॾेई ॿुध बेवफा मुंहिंजो तोखां सिवा मिठड़ा ॿियो केरु आहे। अनवर कंबराणी ऐं अली मोहम्मद उडेराई उहे अवामी शाइर हुआ जिन सिंधी ॿोलीअ में अहिड़ा त गीत लिखिया जेके पूरी दुनिया में मशहूरु थिया। महबूब दर्स साईं तव्हां असांखे उडेराई जी जेका बि ॼाण तव्हां ताईं आहे तव्हां वटि मौजूदु आहे उहा असांखे पहुचाईंदा त असांखे तव्हांजी महिरबानी थींदी असां ते ख़ासि महिरबानी थींदी जो उडेराई अॼु असांजे विच में न आहे रहियो। ऐं पंहिंजे सभिनी सिंध वासियुनि खे अपील कंदुसि त उडेराई जे मग़फ़रत लाइ दुआ करियो संस पोइरनि सां तेज़त करियो। अॼु उडेराई जा उहो कुटुंब न पर उडेराई लाइ सॼी संत सोगवार आहे। सिंध हिकु बहितरीनु शाइर खां महिरूम थी वई आहे। असदुल्ला हिंगोर जो चवे थो अदा बिल्कुलु सिंध हिकु बहितरीनु शाइर खां महिरूम थी वई आहे पर सिंध हिकु आउं सम्झां थो त सिंधी शाइरी जेका आहे सो अॼु बेवा थी वई आहे। असदुल्ला सुभाणे शायदि असां बि न हुजूं ऐं तव्हां असां ते प्रोग्राम करियो कॾहिं ईअं बि थी सघे थो। महबूब दर्स साईं असां ज़िंदगी अलाए केतिरा ॾींहं आहे केरु हयाती हुजे केरु न हुजे पर असांजो फ़र्ज़ु थिए थो त असां पंहिंजे असासनि खे असां पंहिंजे उन्हनि शाइरनि खे असां पंहिंजनि तख़लीकारनि खे जिन्हनि धरती जो नालो रोशन कयो जिन सॼी सिंध खे शाइरी जी जेको आहे सो असां रोशनास कयो ऐं सिंध खे सिंधी शाइरी अॼु बि आउं सम्झां थो त ओज ते आहे। जॾहिं बि सिंधी शाइरी जिते बि गूंजी आहे त आउं सम्झां थो त कहिड़नि मुल्कनि में हुजे कहिड़ी बि ॿोली हुनखे ॿुधंदी हुजे पर जिते सिंधी शाइरी ॻाई वेंदी उते हर ॿोलीअ वारो माण्हू बि झूमी पियो हूंदो। उहा सिंधी शाइरी आहे उहा सिंधी मौसीक़ी आहे। सो असां पंहिंजे मौसीक़ारनि खे पंहिंजे शाइरनि खे ऐं पंहिंजे फ़नकारनि खे कॾहिं बि न विसारियूं।
आज़ाद इक़बाल हिंगुर जा तव्हांजी महिरबानी मुंहिंजूं ॻाल्हियूं सारींदे उहो गीत आहे जेको जॾहिं रिकॉर्ड थियो त आउं सम्झां थो उहो ट्रैक्टर न हो, उहा गाॾी न हुई, उहो रक्शो न हो, उहा का बि जॻह न हुई जिते इहो गीत न गूंजियो हुजे। उहो गीत आहे फौजिया सूमर जो जेको तमामु घणो मशहूरु थियो, जेको फौजिया जी शोहरत जो बाइस बणियो त अली मोहम्मद उॾेराई जी शोहरत जो बाइस। मूसे पोटो असां सां गॾु आहे। पीरबख्श साईं तव्हांजी महिरबानी, तव्हां बि असां सां प्रोग्राम में शामिलु रहिया। तोड़े जो मुंहिंजो पुराणो बचपन जो साथी आहे। अली मोहम्मद उॾेराई असांजे विच में न आहे रहियो। अली मोहम्मद उॾेराई ते समूरो प्रोग्राम अॼु अली मोहम्मद उॾेराई ते हो। जेके जेके दोस्त ॿुधनि पिया उन सभिनी खे इहा इल्तिजा आहे त अली मोहम्मद उॾेराई जी मग़फ़िरत लाइ दुआ करियो। सिंधी सहाफ़त जो सुहिणो नालो अली शाह डिग्री प्रेस कलम मां असां सां गॾु आहे। अली शाह साईं, तव्हां यादि कयो अॼु प्रोग्राम अली मोहम्मद उॾेराई जे नाले। अली मोहम्मद उॾेराई सिंध जो सुहिणो शाइर अॼु असांजे विच में न आहे। अॼु घारे जी मिटीअ में मदफ़ून शख़्सियत ते असां प्रोग्राम करियूं पिया। अली मोहम्मद उॾेराई तोड़े जो हुनजो जीरे संत क़दुरु न कयो, न असांजे तोड़े जो साफ़ी ऐं समाजी धुरनि काफ़ी सारा एहतिजाज कया, मुज़ाहिरा कया, पर असां हुनजो जीरे क़दुरु त कोन करे सघियासीं। पर मरण खां पोइ बि हुनजी शाइरी सदियुनि ताईं ज़िंदह रहंदी। जॾहिं सकाफ़त खाते जो वज़ीर हिकिड़ो शाइर हुजे ऐं उहो बि सिंध जो ख़ूबसूरत शाइर, उहो सकाफ़त खाते जो वज़ीर हुजे ऐं हिकु शाइर तड़पंदे तड़पंदे दम ॾेई वञे, ऐं उहो बि सिंध जो अहिड़ो शाइर जंहिंजा हज़ारे गीत अॼु बि सिंध सॼे जे दिलनि ते राज कनि था। तोड़े जो आउं सम्झां थो त अॼु जेके नंढड़ा शाइर आहिनि, नंढड़ा कंपेयर आहिनि, उन्हनि खे ॿ ॿ टे टे लख जा जेके चेक आहिनि उहे पार्सल थी मिलनि था। पर अली मोहम्मद उॾेराई उहो शाइर हो जंहिंजा हज़ारे गीत अॼु दिलनि ते राज कनि था, पर हुनजी ॿाहिरि थी न सघी। दुख ज़रूरु आहे। महबूब दरसा तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां असां ताईं जल्दी जल्दी ॼाण पहुचायो पिया त अली मोहम्मद उॾेराई ज़ात जो खटी हो। पाण में 6 भाइर हुआ जिन में 2 अॻे हिन जी जान छॾे विया। उॾेराई बि न रहियो, बाक़ी संदन 2 भाइर सुहिणो शाइर यूसुफ वाडो ऐं शहज़ादो वली मोहम्मद खटी बि भला शाइर आहिनि। संदसि नंढा भाइर संदन अबाणो ॻोठु घोड़ाबारी शहर खां ओलहे तरफ़ उॾेरो लाल में आहे। हिन वक़्तु घारे में रहंदो हो। खेसि अॼु अबाणे ॻोठु उॾेरे लाल जे में मिटीअ मां हवाले कयो वियो। अदा उनजे करे त उनजो नालो ई उॾेराई पियो। ऐं वली मोहम्मद खटी सां कुझु वक़्तु अॻु में तक़रीबन 9 बजे धारी मुंहिंजी ॻाल्हि थी हुई, छो त मूं तस्दीक करणु चाही पियो त हुन मूंसां रोई पियो ॻाल्हि कंदे। ऐं उहा ॻाल्हि पुछंदे मूंखां रोई पियो। मूं चयो अदा उॾेराई तोड़े जो न आहे रहियो, पर सॼी सिंध जो अॼु बि उॾेराई खे सारे थी ऐं उॾेराई ज़िंदह आहे। उॾेराई कॾहिं बि मरणो न आहे। बिल्कुलु सही आहे। असां पंहिंजे तकरीकारनि खे विसारणु न घुरिजे। अली मोहम्मद उॾेराई जा लिखियलु गीत सिंध तोड़े सिंध खां ॿाहिरि गूंजनि था। अली मोहम्मद उॾेराई जे विछोड़ ते सॼी सिंध सोगवार आहे।
असदुल्ला हिंगोर जा तव्हांजी महिरबानी तव्हां इहे सिटूं भेटा कयूं। अली मोहम्मद उडेराई जो विछड़ो शाइरी जी दुनिया में वॾो ख़ाल आहे ग़ुलाम सरवर हिंद, तव्हांजी महिरबानी। ऐं बिल्कुलु अदा शाइरी अॼु हाणे तव्हांखे उहो कलम न मिलंदो जेको इहा अहिड़ी विछोड़े वारी शाइरी तकलीफ़ करे सघे। हर शाइर जी हिकिड़ी पंहिंजो मिज़ाज हूंदो आहे, हर शाइर जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे, पर उडेराई जो अंदाज़ उनजो पंहिंजो हिकिड़ो अलॻि अंदाज़ हो जंहिंखे महबूब साईं जो सुहिणो शाइर पसंदि कनि था, त उडेराई अलॻि शइ हो ॿी। अली मोहम्मद उडेराई तमामु भलो शाइर असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। इक़बाल हिंगोर जा तव्हांजी महिरबानी। मोटू मकवाणा तव्हांजी महिरबानी। सॼी सिंध जे उडेराई जे सोग में आहे। जेके बि हिसास दिलियूं आहिनि जिन बि उडेराई खे ॿुधो आहे, जिन बि उडेराई खे पसंदि कयो आहे ऐं जिन जी शाइरी उडेराई जी शाइरी जिन दिलनि ते राज करे थी, उहे दिलियूं अॼु उदास आहिनि। नज़ीर जान हाले पोटा मुंहिंजूं ॻाल्हियूं सारींदे जो तख़लीकार उडेराई सिंध जो नामियारो शाइर जेको लखें दिलनि ते राज कंदड़ रहो। अवामी शाइर जे हवाले सां हुनजो झरझंग में मारू माण्हू खोड़ बंदा हुआ। उडेराई जे नाले खां सॼी सिंध त सम्झां थो, सॼी दुनिया वाक़ुफ़ु आहे। उडेराई अॼु असांजे विच में न आहे रहियो। अॼु असां सभु हिक ॿिए में ॾुख वंडियूं था। अचो सूरण वारियूं करियूं सूर पचार, किनी थोरा किनी घणा कान्हे सूरन धार, ॾिना जे ॾातार मूं झोलीअ पाए छॾिया। सो सूरन वारियूं सूर पचार उहे दिलियूं कंदियूं जिन दिलनि ते उडेराई राज कंदो हूंदो।
इस्लामकोट में प्रोग्राम करां पियो। मजाज़ी मोहम्मद जरवार जो सुहिणो शाइर पुछे पियो अदा इस्लामकोट में प्रोग्राम करां पियो। जीअं मूंखे ख़बर पई आहे त मूं कोशिशि कई आहे त उड़ेरा जा गीत जेके आहिनि ख़ूबसूरत गीत तव्हां ताईं पहुचाइजनि। मुंहिंजा मन परदेस वञी थो अली मोहम्मद उडेराई जो अॼु असांजे विच में न आहे। अली मोहम्मद उडेराई जी मुग़फ़रत लाइ दुआ घुरिजो। सभिनी दोस्तनि खे इल्तिजा आहे सॼी सिंध खे जेके मुंहिंजा प्रोग्राम ॿुधनि पिया शेयर कनि, कोशिशि करे शेयर करियो जीअं जेके दोस्त ॿुधनि उडेराई जी मुग़फ़रत लाइ दुआ कनि ऐं उनजे पढ़ण सां तेज़त सॼी सिंध सां असांजी तेज़त आहे। हुनजे पोइरा जेके आहिनि उनजा अज़ीज़ आहिनि, दोस्त आहिनि, उहे जेके उनजा वेझा आहिनि, उन्हनि खां सवाइ सॼी सिंध जी ॾुखारी आहे ऐं असीं सॼी सिंध सां तेज़त करियूं था। त अॼु असां वटि हिकिड़ो सुहिणो शाइर नाहे रहियो ऐं तव्हांखे वेंदे वेंदे इहो चवंदो हलां, सिकूं साणियूं साणियूं अखियूं पाणी पाणी मिठा मोकिलाणी ॿुधूं था। अदा उडेराई सिंध उडेराई हो सिंध गवर्नमेंट क़दुरु न कयो। अदा क़दुरु सिंध में थियो ई न आहे। उस्ताद बुखारी हो, हुनजो बि क़दुरु न थियो, पर हुनजे मरण खां पोइ, हुनजे वञण खां पोइ, हुनजे विछड़ी वञण खां पोइ हुन जा केतिरा किताब छपाया विया। सो असांजो इहो ई हाल आहे सिंधियुनि जो, असां कंहिंजो जीअरे क़दुरु न आहियूं कंदा। उडेराई ते अॼोको प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो पंहिंजी राय खां आगाह कजो। मुंहिंजो व्हाट्सएप नंबर आहे 0346338772। जी हा, 0346 33 87 772। नाशात समूह असांखे ॿुधे पियो। नाशात समां अॼोको प्रोग्राम उडेराई जे नाम हो जेको अॼु असांजे विच में न आहे रहियो। नाशात समूह सिंध जो सुरीलो शाइर बि आहे, लेखक बि आहे ऐं जेको नंगर पार्क जे इलाइक़े जो ख़ूबसूरत शख़्सियत बि आहे। अॼोको प्रोग्राम उडेराई जे नाम हो तव्हांखां मोकिलाईंदासीं। इहो चई त उडेराई लाइ दुआ कजो, हुनजी मग़फ़रत लाइ दुआ कजो ऐं तेज़त हुनजे पढ़ण सां रपाक थियल आहे उनखे तौफ़ीक़ ॾे इन सूर सहण जी ऐं सॼी सिंध खे इन ग़ैम बर्दाश्त करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन सुम आमीन। ॿुधूं था फ़ौजिया सुमरो जो आवाज़। सारी आहे बेकरारी नायका बारी आहे बेकरारी नायका
जी शाइरी उन दौर खां ॿुधंदो अचां। इहे कमेंट्स एॾा वज़नदार आहिनि जिन खे शामिलु करणु मूं लाइ मुंहिंजी मजबूरी आहे। अली मोहम्मद उॾेराई जी शाइरी उन दौर खां ॿुधंदो अचां जॾहिं प्राइमरी में पढ़ंदो हुउसि। फौज़िया जे दर्दीले आवाज़ में उॾेराई जे गीतनि जो ओ मटी कोन्हे, उॾेराई जो विछड़ो दिलि ते हमलिया बणिजी किरियो आहे। ऐं नाशाद समूह चए थो जेको आउं सम्झां थो सगारो लेखक आहे। जो सुहिणो शाइर रोहलवा जो मिट्टीअ मां फुटी निकिरंदड़ तख़लीक़ जी ख़ुशबू हाजी सांद असां सां गॾु मजाज़ मोहम्मद जरवार अदा प्रोग्राम जी पुॼाणी थी चुकी। हाजी साईं असां सिंध जे इन ॾुख में शरीक कयूं जो असां वटि अवामी शाइर ॼाणे रहियो अली मोहम्मद उॾेराई। खताई थेबा साईं अल्ताफ़ हुसैन पिताफ़ी साईं तव्हां सभिनी महिरबानी। खताई थेबो सम्झो सुहिणो शाइर खताई साईं। अॼु शाइरी तव्हां बि हिकिड़ा ख़ूबसूरत शाइर आहियो सिंधिया। अॼु सिंधी अवामी शाइरी जो हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर अवामी शाइरी में हिकिड़ो गुल जेको आहे छिजी पियो आहे। सो असां सॼी सिंध ॾुखारी आहे ऐं उन सां गॾु सभु ॾुखार आहियूं। असांजा जॾहिं असां असांखां वेंदा आहिनि त असां बिल्कुलु ॾुखार थी वेंदा आहियूं। अमजद अली जुणे जो असां सां गॾु आहे। गई
खजाना है ज़माना।